टिनी सूबनि में जेको आहे तव्हां पंहिंजो जेको आहे KPK में ॾियो पिया जेको आहे पंहिंजो ख़ैबर पख्तूनख्वा में ॾियो पिया आख़िरकार असांखे सिंध जे सरकारी मुलाज़िमनि तव्हांजो कहिड़ो कसूर कयो आहे न असांखे पेंशन बि असांजी कटे छॾी अथव तव्हां असांखे DRA बि कोन पिया ॾियो तव्हां असांखे ग्रुप इंश्योरेंस बि कोन पिया ॾियो बेनुअल फंड बि कोन पिया ॾियो इन करे असीं सिंध सरकार खां मुतालबो था कयूं त जेका ही तव्हां सिंध जे सरकारी मुलाज़िमनि जो जेको आहे मुआशी क़त्लेआम जेको करे रहिया आहियो इहो बंदि करणु खपे तव्हां सम्झो था त असां सिंध जे सरकारी मुलाज़िमनि खे जेको आहे सो ज़हनी तरह सां जेको आहे सो पंहिंजो परेशान कंदासीं त असीं सिंध हुकूमत खे या माना इहो चिता था ॾियूं ऐं मुतालबो था कयूं त सिंध सरकार जा मुलाज़िम जेके आहिनि उहे तव्हांखे जेको आहे पंहिंजो हूअ वाह कंदा ऐं तव्हांखे जेको आहे पंहिंजी तव्हांजी सिंध सरकार खे हलण ई असां कोन ॾींदासीं तव्हांखे ख़बर ई न आहे त सिंध सरकारी जेके मुलाज़िम आहिनि उहे जेको आहे पंहिंजे इदारनि खे कहिड़े नमूने सां हलाईंदा ऐं हुनखे इहा बि ख़बर आहे त सिंध गवर्नमेंट खे जेको आहे कहिड़े नमूने सां रोकबो आहे त इन करे असीं सिंध सरकार खां मुतालबो था कयूं त असांजा जाइज़ मुतालबा आहिनि असांखे पेंशन जो काफ़ुल ॾिनी वञे DRA ॾिनो वञे ग्रुप इंश्योरेंस ॾिनो वञे बेनुअल फंड ॾिनो वञे ॿी सूरत में असांजो सिंध जे सरकारी मुलाज़िमनि जो रुख़ जेको हूंदो उहो 6 तारीख़ ते बिलावल हाउस ॾांहुं सभ खां पहिरियों त तव्हां मीडिया दोस्तनि जी महिरबानी ऐं उन खां अलावा अॼु जेको ही असां एहतजाज तक़रीबन जेके बि उस्ताद बिरादरी आहे या जेके ॿिया इदारा आहिनि सी जे तरफ़ां सिंध एम्प्लॉई अलायंस जे तरफ़ां कयो पियो वञे ऐं हुकूमत खे ख़बर आहे त 2 महीननि खां मथे थी वियो आहे ही पूरो सिंध सरकार जा जेके मुलाज़िम आहिनि उहे एहतजाज ते आहिनि पर उन जी रिज़ल्ट इहा निकिती एहतजाज असां कया पघारूं वरी उन्हनि पंहिंजूं वधायूं जॾहिं त हिननि सरकारी मुलाज़िमनि जो पहिरियों मुतालबो इहो हो त बाबा असांखे DRA ॾियो असांखे इंश्योरेंस ॾियो 50% पघार वधायो वरी उन्हनि ॿी रिज़ल्ट इहा आंदी त सिंध जे मुलाज़िमनि जी हुननि पेंशन वञी 15% ते बीहारी छो बहरहाल असां हिन प्लेटफॉर्म तां गवर्नमेंट खे इहो चिता था ॾियूं त ही सिंध सरकार जा उहे मुलाज़िम आहिनि जिन ज़िया जे हुकुमरानी जी का ॻाल्हि कान मञी मुशरफ खे गाह कोन विधऊं ॼाम सादिक जहिड़े खे गाह कोन विधूं तव्हां कहिड़ी बाग़ जो मूरी ऐं तव्हां सिंध सरकार जे मुलाज़िमनि सां तव्हां फिटाए वेठा ऐं असां पुरज़ोर मुतालबो था कयूं हुकूमत खां ख़ासि तौर बिलावल ज़रदारी खां पुरज़ोर मुतालबो था कयूं त सिंध सरकार जा जेके बि मुलाज़िम आहिनि उन्हनि जा फौरन जेके जाइज़ मुतालबा आहिनि उहे हल कया वञनि छो त सी जे असांजो जेको सदर आहे चेयरमैन हाजी मोहम्मद अशरफ ख़ासकरी साहिबु उन फ़क़ति 4 मुतालबा रखिया आहिनि त पहिरीं असांखे इंश्योरेंस ॾिनी वञे जेके मुकमल नोटिफिकेशन तव्हां कढिया आहिनि 22 खां वठी 4 नोटिफिकेशन कढिया अथव थोरा कटींदा जे 15 ते बीहारियो अथव इंश्योरेंस असांजी साॻी बहाल कई वञे उन खां पोइ असांखे DRA ॾिनो वञे उन खां पोइ असांजी 50% पघार वधाई वञे उन खां पोइ असांखे इंश्योरेंस ॾिनी वञे हालांकि हिननि खे अलाए ॻाल्हि सम्झ में छो नथी अचे हुकुमराननि खे असांखे त ॻाल्हि सम्झ में नथी अचे त ही असेंबलीअ में वेही कहिड़ा कानून था ठाहिनि जॾहिं त असेंबली आहे ई कानून ठाहिण लाइ इंश्योरेंस ॾेई मुलाज़िमनि ते थोरो कोन था कनि इंश्योरेंस असां सभिनी मुलाज़िमनि जी कटनि था उहा असांखे ॾियनि था जॾहिं त इंश्योरेंस 20 सालनि खां पोइ मैच्योर थींदी आहे असां 35 साल सर्विस करे रिटायर पिया थियूं असांखे इंश्योरेंस ॾियो न जॾहिं त 3 सूबा ॾियनि पिया KPK ॾिए पिए तव्हांजी वॾी महिरबानी जेको असांजे नंढे वॾे सॾ ते अची असां वटि ईंदा आहियो ही सर असांजे सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे तरफ़ां हिकिड़ी गॾिजाणी रखियल हुई जंहिंमें साईं मोहम्मद भाई पटेल तालका असेंबली सदर ऐं साईं जन बि आया आहिनि असांजो सर मुतालबो सिंध गवर्नमेंट खां इहा आहे त जेका शइ ॿिया सूबा ॾियनि था उहे असांखे ॾिना वञनि असांजा नाजाइज़ मुतालबा न आहिनि असांजो DRA हक़ आहे असांखे ॾिनो वञे जेके 3 सूबा खणी रहिया आहिनि असांजो बेन्यूअल फंड आहे जेको असांजी पघार मां कटिजे थो उहो असां पंहिंजी शइ गॾु करे वापसि घुरूं था उन्हनि ते उन्हनि खे कावड़ थी लॻे असां ग्रुप इंश्योरेंस जेको आहे घुरूं था उहो उन्हनि खे कावड़ थी लॻे ऐं उन खां पोइ जेको पेंशन जो कारो कानून आहे उहो असांजे सिंध सूबे ते लागू छो ऐं अॻे 3 सूबा हो नथा कनि अची सॼी मार सिंध ते पए थी छा असां मुलाज़िमनि जे लाइ सिंध गवर्नमेंट वटि पैसा न आहिनि सिंध गवर्नमेंट वटि MPA MNA सेनेटर वज़ीर आला सभिनी जूं पघारूं रातो राति वधी थियूं वञनि जॾहिं गवर्नमेंट मुलाज़िम पंहिंजे हक़ वठण जे लाइ उथे थो आवाज़ थो उथारे त उन्हनि जे लाइ पैसा न आहिनि उन्हनि जे लाइ शेलिंग ऐं लठियूं आहिनि छा असां टैक्स नथा भरियूं असां